अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। नवा भिटाई साहब फरमायो आ त सुता उथी जाग निंड न कजे एतिरी सुल्तानी सुहाग निंडरू कंदे ना है मिलियो। वाह सिया सुभान अल्लाह। दवाई छा ठायो अथई माशाल्लाह। साईं हिन दौर में समझो त खटोलो वञी पैदा थियो। खटोलो पैदा थियो। हाँ साईं वाह वाह हिन दौर जे ॻाल्हि बाक़ी हूअं त चवंदा आहिनि किड़ी आहे। ही वेहाणू अथसि। आहे विहाणो माशाल्लाह सुभान अल्लाह। टेक कजो। साईं टेकरे वेठो हुजे। वाह वाह माशाल्लाह। घणनि ॾींहंनि में ठाही अथई कीअं? बस साईं हिकिड़े ॾींहं में। हिकिड़े ॾींहं हाँ में? सी सुभान अल्लाह। वाह वाह सुभान अल्लाह। रंगी जा रंग लॻा पिया आहिनि सी माशाल्लाह। बिल्कुलु। ऐं भाऊ हाणे आऊं आयो आहियां तो वटि तबलीकार हिसाब में। जी जी त बाबा हिनखे तो ठाहियो तयारु कयो हींअर तूं इस्तेमालु करी पियो सुकून लॻो पियो आहे ख़ुशि लॻो पियो हीं हा। शुक्र अल्हम्दुलिल्लाह शुक्र। त इन जे लाइ असांखे मालिक साईं ठाहियो त हुनजी इबादत कयूं। बिल्कुलु बिल्कुलु रोज़ा रखूं निमाज़ूं पढ़ूं सही ऐं कंहिं ग़रीब मिसकीन जो हक़ु न फॿायूं न खाऊं सही सम्झे। इन जे लाइ हाणे पाबंदी सां 5 वक़्त निमाज़ पढ़ इंशाअल्लाह। अलाह खे यादि कर मालिक तो ते राज़ी थींदो महिरबानी थींदो ऐं अहिड़ियूं कहिड़ियूं ठाहींदो रह। सही इंशाअल्लाह इंशाअल्लाह। हा तमामु फर्स्ट क्लास ठाही थी माशाल्लाह। साईं हाणे हिकिड़ो अर्ज़ु तव्हां असांखे त चओ था बिल्कुलु ऐं सुठी ॻाल्हि कई आहे। हा। जो हुक्मरान खे तव्हां वञी हिदायत कयो न ग़रीबनि जा हक़ न खाइनि रोज़ा रखनि निमाज़ूं पढ़नि हुक्मरान छो नथा करनि। जेको सॼो असां ग़रीबनि जो माल खायो वेठा आहिनि हड़प कयो वेठा आहिनि जेको आयो अलाह ताला चढ़े इहो साॻा टैक्सूं हे हो हायो केॾांहुं थो वञे एॾो पैसो वञे केॾांहुं थो। असां उहो ई साॻा दर पदर लॻा पिया आहियूं हुननि खे मथां वञी थोरो तबलीग ते कयो न इहा महिरबानी कयो हुननि खे वञी कुझु सम्झाणी ॾियो। माशाल्लाह। तव्हां बि मुला बि ग़रीबनि जे मथां भॻा अचो न बाक़ी बाबा हुक्मरान जे साम्हूं तव्हां बि कोन था कुची सघो मथां को हणी वठनि गोली आहे न पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि ते केरु कुझु हूंदो त लाज़मी हणंदा। बाबा हा तव्हां बि इहो सही आहियो। छा आहे त हुननि खे वोट केरु थो ॾिए बा। बसि इहो ई त ग़लती आहे न असांजी। हाणे इहा ई त ग़लती आहे हुननि जी मर्ज़ी आहे माशाल्लाह आला साईं। हलो ख़ुशि ठीकु आहे कंदई ठीकु ठीकु आहे आहे। हा ठीकु आहे ठीकु आहे।